नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। कुछ तावीज़ जे बारे में शरई हैसियत छा आहे उन बारे में गुफ्तगू करणी आहे। त तावीज़ हर उन शइ खे चयो वेंदो आहे जेका कंध में या बाह में या टंग में इन गर्ज़ सां लटकाई वञे त मूंखे कंहिं नुक़सान खां बचाईंदी, या इन गर्ज़ सां ॿधियो वञे फ़िलाणी तकलीफ़ मूं तां हटाईंदी, या को दर्द को सूर, या ज़ाल मुड़ुस में अगरि नाचाकी आहे या रिश्तेदार माइटनि में इन सां हुब ऐं मोहबत वधंदी। तावीज़ हर तावीज़ मनाया, चाहे उहो क़ुरानी तावीज़ हुजे या तावीज़ जेको यानी कि चंबड़े मां ठाहियलु हुजे, चंबड़े जे अंदरि का शइ अंदरि क़ुरान या हदीस अल्फाज़ लिखी उन में अंदरि पूरिया वञनि ऐं उनखे टाकाए पोइ वरी पातो वञे बाह में या टंग में या कंहिं बि सूरत में। त यानी हर उहा शइ जेका तकलीफ़ खां बचण लाइ या नज़र बद खां बचण लाइ या शिफ़ा जे ख़ातिर जेका बि शइ लटकाई वञे, चाहे बाह में कंध में ऐं किथे बि, त उनखे तावीज़ ई चयो वेंदो आहे। त इन जी शरई हैसियत छा आहे? त अल्लाह ताला जो फ़रमान वमा अताकुम रसूल फ़ख़ुज़ूहु वमा नहाकुम अन्हु फ़ंतहू। जेका शइ अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हांखे ॾे उनखे वठो ऐं जे शइ खां मना करे उनखां रुकिजी वञो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी शरीयत मां इहा शइ क़तई तौर ते नाजाइज़ ऐं हराम आहे। जॾहिं जेका शइ नाजाइज़ ऐं हराम आहे त पोइ उनजो इस्तेमालु करणु के मुस्लमान लाइ कीअं सुठो थी सघे थो, कीअं उन में शिफ़ा थी सघे थी, जॾहिं त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन शइ खां मना कयो हुजे ऐं रोकियो हुजे। अहिड़ी शइ कीअं शिफ़ा ॾेई सघे थी? त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे क़तई ऐं सरी दलीलनि मां तावीज़ जी ममानियत मिले थी ऐं सहाबा किराम जे बि अक़वार आसार मां बि इन शइ जी यानी ममानियत मिले थी। उन ते पहिरियों दलील जेको आहे हज़रत ज़ैनब ज़ौजा हज़रत अब्दुल्लाह बिन मसूद रज़ी अल्लाह ताला अन्हु हुई। हज़रत अब्दुल्लाह खां रिवायत करे थी त उन फरमाए मूं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां ॿुधो दम तावीज़ ऐं अमल हुब शिरक आहिनि। यानी दम या तावीज़, दम अहिड़ो उहो दम न जेको को शरई दम, उहो न जेको बि कंहिं मोहबत जे ख़ातिर यानी शरीयत खां अलावा क़ुरान हदीस खां अलावा उन्हनि अल्फाज़ खां अलावा को दम कयो वञे। जीअं अॼुकल्ह जे दौर में साई पढ़ी वेंदी आहे, ॿियूं बीमारियूं पढ़ी वेंदियूं आहिनि, अहिड़े क़िस्म जा दम जेके ख़ुशूसी ठाहियल आहिनि जिन जा अल्फाज़ कंहिंखे ख़बर कान्हे दिलि में हले छा पढ़ंदा आहिनि, त अहिड़े क़िस्म जा दम सभु नाजाइज़ हराम आहिनि। ऐं तावीज़ ऐं अमल हुब यानी घर वारनि जी मोहबत हासिलु करण लाइ, कंहिं मोहबत हासिलु करण लाइ को बि दम करणु उहो बि शिरक आहे। त हज़रत ज़ैनब ज़ौजा हज़रत अब्दुल्लाह बिन मसूद जेका फरमाए थी त मूं अर्ज़ु कयो, यानी हज़रत ज़ैनब ज़ौजा हज़रत अब्दुल्लाह बिन मसूद रज़ी अल्लाह ताला अन्हु हज़रत अब्दुल्लाह खां रिवायत या करे थी। ठीकु आहे। हज़रत ज़ैनब रज़ी अल्लाह ताला अन्हा फरमाए थी त तव्हां इहो छो था चओ? मूंखे अल्लाह ताला जो कसम आहे त मूंखे जॾहिं अखि में का तकलीफ़ थिए थी त आऊं हिकिड़ी यहूदी औरत वटि वञा थी ऐं उनखां दम करायां थी त मुंहिंजी अखि सही थी वञे। त उन ते अब्दुल्लाह रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो इहो शैतानी अमल आहे। गोया शैतान तुंहिंजी अखि में यानी का तकलीफ़ कराए थो, अंगूर करे थो या कुझु बि कंहिं माण्हू सां तकलीफ़ करे थो, दर्द पैदा करे थो, सूर पैदा करे थो, त उन खां पोइ यहूदी में दम थो करे त उहो दर्द तुंहिंजो ख़तमु थो थियो वञे ऐं इहो दम तुंहिंजे लाइ काफ़ी थो थियो वञे। इन खां बहितर आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेका दुआ पढ़ंदा तूं उहा दुआ पढ़, त अल्लाह ताला तोखे परवरदिगार उन दुआ सां शिफ़ा ॾींदो। मसलन रब्बन नाज़ इश्फ़ी अंत शाफ़ी ला शिफ़ा इल्ला शिफ़ा का शिफ़ा ला युगादिरु सकमा, त इहा दुआ पढ़ त अल्लाह ताला तोखे शिफ़ा ॾींदो। ऐं ॿी रिवायत में त अहिड़ी तरह अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु या ग़ालिबन अब्दुल्लाह बिन मसूद रज़ी अल्लाह ताला अन्हु उन पंहिंजी घरवारी खे चयो त सहाबी जे घर में बि शिरक
त यानी उनजो तावीज़ टोड़ियो ऐं चई त इहो शैतान जे तरफ़ां आहे, जेको शैतान तकलीफ़ ॾिए थो अखि में। उन खां पोइ जंहिंमहिल यहूदी औरत पढ़े थी त उन सां इहो तकलीफ़ ख़तमु थी थियो वञे। त रहियो सुवाल आहे रिवायत किथे आहे? इहा हदीस सही आहे, अबू दाऊद में आहे, किताब तिब बाब फ़ी तालीक़ तमाइम, ऐं मामूली इख़्तिलाफ़ जे अल्फाज़ सां इन रिवायत खे इब्न माजा बि रिवायत कयो आहे, किताब तिब में बाब तालीक़ तमाइम, ऐं मुस्नद अहमद में बि आहे, मुस्तदर हाकिम बि आहे, इब्न हब्बान में बि आहे, ऐं उनखे सही रिवायत कयो आहे। हाकिम इब्न हब्बान इन हदीस ते सही जो हुकुम लॻायो आहे, ऐं तमामु जा तमामु यानी इन्हनि अल्फाज़नि कुझु लफ़्ज़ जेके आहिनि हदीस जा तमामु यानी मुहद्दिसीन किराम उन्हनि अल्फाज़नि ते जेके आहिनि से यानी मुतफ़िक़नि ऐं मुश्तरिक अल्फाज़ आहिनि। त इन मां ख़बर पई त शिरक आहे, ऐं हेतिरनि किताबनि में हदीस आहे ऐं सही बि आहे, त इहा इन मां ख़बर पइजी वई त इहो शैतानी अमल हूंदो आहे, त शैतान तकलीफ़ कराईंदो आहे, ऐं उन सां ई तकलीफ़ वरी शैतान ई उन तकलीफ़ खे दुरुस्त कंदो आहे जॾहिं इंसानु शिरक करे वेहंदो आहे। हज़रत अब्दुल्लाह बिन मसूद रज़ी अल्लाह तआला अन्हु खां रिवायत आहे त नबी मुकर्रम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हर शइ खां उहा शइ 10 शयूं जेके नबी अलैहिस्सलातु वस्सलाम मना कयूं, जिन खां नफ़रत कई, कराहियत कई, जिन मां दम अहिड़ो कयो वञे जेको बग़ैर मुआवज़ात हुजे। मुआवज़ात या तावीज़ लटकाइण जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का कराहियत ऐं मकरूह सम्झो ऐं इनखे ग़लति ऐं सही न सम्झो, यानी जेके को दम कयो वञे कंहिं ते ऐं उन में कुल अल्लाहु अहद या कुल औज़ु बिरब्बिल फलक कुल औज़ु बिरब्बिन नास न पढ़ियो वञे, ऐं अहिड़ी तरह तावीज़ लटकायो वञे गले में। त इहा रिवायत जेका आहे सा रिवायत मुस्नद अहमद में आहे, ऐं मुस्नद अबू दाऊद तियालिसी में बि इहा रिवायत मौजूदु आहे। अहिड़ी तरह हज़रत उक़बा बिन आमिर जुहनी रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाए थो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में हिकिड़ो गिरोह हाज़िर थियो बैत लाइ। उन्हनि मां यानी 10 अफ़राद हुआ, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम 9 जी बैत वरिती ऐं 10 जी बैत कान वरिती। त अर्ज़ु कयो त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां 9 जी बैत वरिती ऐं 10 जी बैत कान वरिती, छाजे करे? नबी अलैहिस्सलातु वस्सलाम ने फरमायो, ॾिसो सही त तावीज़ लटकाए वेठो आहे, इन सां बैत नथी थी सघे। त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे हथ खे वधायो ऐं उहो तावीज़ हुनजो टोड़ियो। त पोइ नबी अलैहि फरमायो, मन अल्लक तमीमतन फ़क़द अशरक, जंहिं को तमीमा यानी तावीज़ टंगियो उन शिरक कयो। ये मुस्नद अहमद में रिवायत मौजूदु आहे, ऐं मुस्तदर हाकिम में बि इन सिकार रावियुनि सां ई रिवायत मौजूदु आहे, यानी सही रिवायत आहे। ऐं अहिड़ी तरह हज़रत इमरान बिन हुसैन रज़ी अल्लाह तआला अन्हु रिवायत करे थो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़े माण्हू खे हथ में पितल जो छलो ॾिठो। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखां पुछो त छो तो पातो? उन चयो अलवाहिन, यानी के कमज़ोरी जी वजह सां, तकलीफ़ जी वजह सां पातो आहे। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो उनखे, ला, हीउ तुंहिंजी कमज़ोरी में अञा इज़ाफ़ो कंदो। अगरि तूं इनखे पाए रहे ऐं इन हालत में तुंहिंजी मौत थी वई त तूं कॾहिं बि यानी निजात कोन पाए सघंदे, कॾहिं बि तूं फिलाह कोन पाए सघंदे, कॾहिं बि तोखे निजात हासिल कान थींदी। त इहा रिवायत इब्न माजा किताब तिब बाब तालीक़ तमाइम में मौजूदु आहे। अहिड़ी तरह नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, अल्लाह ताला उन शख़्स जी मुराद पूरी न करे जेको का बि शइ यानी का बि शइ लटकाए, सिपी वग़ैरह या कंहिं बि शइ खे लटकाए, नबी साहब फरमायो अल्लाह ताला उन शख़्स खे आराम न बख़्शे। त इहा रिवायत मुस्नद अहमद ऐं इन जी सनद में को बि सनदुल हदीस ला बासफ़ी, इन में यानी को बि हर्ज कोन्हे, सनद इन जी सयाद नबी साहब फरमायो त कंहिं बि शइ लटकाई अल्लाह ताला उनखे आराम न ॾे, यानी अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बददुआ कई उनजे ख़िलाफ़। हज़रत अब्दुर्रहमान खां रिवायत आहे त असां अब्दुल्ला बिन अकीम जी बीमारी परस्ती ॾासीं वियासीं उनजे घर, ऐं उनजी ख़िदमत में असीं हाज़िर थियासीं। त उनखे असां मशवरो ॾिनो त तव्हां तावीज़ छो कोन लटकायो जो तव्हांखे शिफ़ा हासिल थिए आहे। त उन चयो त छा आउं तावीज़ लटकायां? जॾहिं त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जेको शख़्स को तावीज़ लटकाईंदो, मन तअल्लक़ शैअन वुक्किल इलैहि,
जेको तावीज़ लटकाईंदो उन जी सुपुरत थी वेंदो। यानी जेसि ताईं उनखे उहो तावीज़ अल्लाह जे ज़िम्मे मां निकिरी वियो, जेसि ताईं उनखे उहो तावीज़ लटकायल हूंदो गले में या बांह में या पेर में, तेसि ताईं सही हूंदो। पर जीअं उनखे हटाईंदो बीमार थी वेंदो, छो जो अल्लाह जो ज़िम्मो हाणे उन तां ख़तमु थी वियो। हाणे जॾहिं अल्लाह जो ज़िम्मो उन तां ख़तमु थी वियो त हाणे उन तावीज़ जे ज़िम्मे थी वियो, शैतान जे ज़िम्मे थी वियो। हाणे मस्जिद जे लाहे या पाए जंहिंमें पाईंदो सही ईंदो, लाहींदो बीमार थी वेंदो, यानी हू सुपुरत ई हुनजे थी वियो। हीअ अल्लाह जे ज़िम्मे में उहो इंसानु आहे ई कोन। जेको शख़्स अल्लाह जे ज़िम्मे मां निकिरी वञे त बाक़ी छा बचो। हीअ बि रिवायत मुस्नद अहमद में आहे। हज़रत रुवाइफ़ी रज़ी अल्लाह ताला अन्हु खां बयानु आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ए रुवाइफ़े, मुमकिन आहे तव्हांजी ज़िंदगी वॾी थिए त तूं जॾहिं ज़िंदगी तोखे वॾी मिले ऐं आउं हिते न हुजां त माण्हुनि खे ॿुधाए छॾिजां जंहिं पंहिंजी ॾाढ़ी खे गिरह लॻाई, यानी पंहिंजी ॾाढ़ी खे सुनत खे लिकाइण जे ख़ातिर ॾाढ़ी खे यानी बंदि करे छॾियो, लिकायो ऐं उनखे ज़ाहिर न कयो ऐं ॾाढ़ी खे पोइते का गिरह ॻंढि लॻाए छॾी, या तांबे जी या सोने जी या चांदी या पितल जी अहिड़ी का बि शइ नोयत जी का बि उन लटकाई, या चौपाए वग़ैरह जे जेका गोबर आहे या हॾी सां इस्तंजा यानी पाकाई हासिलु कई त मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन खां बरी आहे। ॾिसो त नबी अलैहि सलातो वसलाम कंहिं का शइ लटकाई त उन खां मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बरी आहे, यानी उनजो मोहम्मद जी उम्मत सां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत सां को बि ताल्लुक़ कोन्हे को। हीअ मुस्नद अहमद में रिवायत मौजूदु आहे। अहिड़ी तरह हज़रत इब्न अब्बास खां रिवायत आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत हसन ऐं हुसैन खे आऊज़ बि कलिमातिल्लाहि ताम्मात मिन शर्रि मा ख़लक़, इन्हनि कलिमातनि सां जेको आहे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जेको आहे न दम कंदा हुआ। ऐं अहिड़ी तरह आऊज़ बि कलिमातिल्लाहि ताम्मा मिन कुल्लि शैतान व आमा मिन कुल्लि ऐनिन लाम, इन्हनि कलिमातनि सां नबी अलैहिस्सलातु वस्सलाम से दम कंदा हुआ त अगरि नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खे ख़बर हुजे हा त तावीज़ में का शिफ़ा आहे त नबी अलैहिस्सलाम बजाए हिन दम जे करे दम करण जे नबी अलैहिस्सलाम उनखे को तावीज़ लटकाए छॾींदा। त इन मां साबित थियो। ऐं हीअ बि यानी सुनन तिरमिज़ी में रिवायत किताब तिब बाब माजा फिर रुक़ियती मिनल आइन में ही किताब जेका आहे हदीस जेका सा मौजूदु आहे। त इन मां साबित थियो त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम अहिड़ो को बि अमल कोन कयो, बल्कि उन खां नबी अलैहिस्सलातु वस्सलाम चङी तरह रोकियो। यानी इन्हनि तमामु दलाइलनि मां इहा ॻाल्हि वाज़े ऐं साबित थी वई त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम इन शइ खां मना कयो आहे ऐं रोकियो आहे। त जॾहिं त जंहिं शइ में शिफ़ा न हुजे ऐं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम रोके ऐं चवे त उहो उन शइ जे सुपुर्द थी वियो ऐं उन शिरक कयो, बाज़ औक़ात हीअं थींदो आहे त अलाह ताला फरमायो इन्नमल आमालु बिन्नियात, अमल जो दारो मदार नियत ते हूंदो आहे। इंसान जेका बि नियत कंदो आहे त उन नियत जे मुताबिक़ ई त उन सां मामिलो कयो वेंदो आहे। अगरि को शख़्स चाहे थो त मूंखे शिफ़ा मिले न तावीज़ मां ऐं नियत ई यादि त मूंखे शिफ़ा इन मां मिलंदी त अलाह ताला शिफ़ा उतां ई ॾींदो अथसि। पर बराट शफ़ा मिली वई उनखे, जेका उन शइ चाही सा मिली वई, पर उन जे हक़ में लिखियो वेंदो आहे त हिन शिरक कयो ऐं इन अल्लाह ला यग़फिरु अन युश्रक बिही व यग़फिरु मा दून ज़ालिका लिमन यशा, अलाह ताला मुशरिक करे कोन बख़्श कंदो, इन खां सवाइ चाहे जंहिंखे बि बख़्श करे छॾे। अहिड़ी तरह ॿिए पासे अगरि असां वञूं त कुझु माण्हू चवंदा आहिनि असीं फ़िलाणी मज़ार ते या फ़िलाणी जॻह ते वियासीं ऐं असां जेको आहे सो उते वञी औलाद घुरियो ऐं हालांकि असां दुआऊं पे घुरियो, औलाद कोथे मिलियो, पर मज़ार ते जीअं वियासीं असांखे औलाद मिली वियो, यानी बाबा एतिरो पहुतल आहे। पर हक़ीक़त में इन जो मामिलो इहो आहे, इन्नमल आमालु बिन्नियात, अमल जो दारो मदार नियत ते आहे। हुनजी नियत ऐं इरादो ई इहो हो त मूंखे उतां मिले त अलाह ताला उतां ई ॾिनसि, पर ॾियण वारी ज़ात हुई अलाह जी, पर ॾिनईसि उतां ई, छो जो हुन नियत बि इहो आहे। पर उन हक़ में लिखियो वियो हिन शिरक कयो, यानी दुनिया जी आरज़ी ज़िंदगी में हिनखे सुख मिली वियो, दुनिया जी आरज़ी ज़िंदगी में उनजी तकलीफ़ हटी वई, दुनिया जी आरज़ी ज़िंदगी में हुनजो ॾुख वियो हलियो, लेकिन हुन पंहिंजी पूरी जी पूरी मुकमल तौर पंहिंजी आख़िरत ख़राबु करे छॾी। त इन जे करे हमेशह इंसान खे इहो सोचणु खपे त मूंखे पंहिंजी आख़िरत ठाहिणी आहे। दुनिया जे थोरे फ़ाइदे लाइ पंहिंजी आख़िरत पूरी न विञाए छॾे, दुनिया चंद ॾींहंनि जा ख़तमु थी वेंदी, तकलीफ़ूं सभु हटी वेंदियूं, सूर सभु हलिया वेंदा, दर्द सभु ख़तमु थी वेंदा, पर आख़िरत इंसान पंहिंजी बचाए। बक़ाया रही ॻाल्हि दम जी, जेको शरई दम, यानी कंहिंखे कंहिं ते तकलीफ़ हुजे त क़ुर हदीस जे मां जेके दुआऊं साबितनि या सूरतूं आहिनि त इंसान उन जंहिं जॻह ते तकलीफ़ हुजे उन जॻह ते हथु रखी इंसान दम करे सघे थो ऐं फीणो वग़ैरह रखी सघे थो क़ुर ऐं हदीस जे अल्फाज़नि सां।
इन खां अलावा को बि दम जाइज़ कोन्हे को। ऐं अगरि को शख़्स बीमार थिए तकलीफ़ थिएसि, अगरि उन शख़्स लाइ ख़ुशख़बरी आहे जेको ॿिए कंहिंखे मुतालबो नथो करे त मूं ते दम कर, या कंहिंखे चवे नथो त मूं ते दम कर, या ख़्वाहिश हुन खां नथो रखे त मूं ते दम करे, बल्कि उहो पंहिंजो पाण ते दम थो करे। जेकॾहिं उन सां कंहिं दम पंहिंजे तरफ़ां कयो थो छॾे त उन शइ खे उहो क़बूल कयो थो छॾे, त अहिड़नि माण्हुनि जे बारे में अलाह ताला जी ख़ुशख़बरी अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त इहे माण्हू 70,000 मुंहिंजी उम्मत जा अहिड़ा माण्हू हूंदा जेके बग़ैर कंहिं हिसाब किताब जे जन्नत में दाख़िल थींदा, जेके दम वग़ैरह न कराईंदा हूंदा ऐं तकलीफ़ जे टाइम ते जेको आहे जो ॾब कोन ॾियारींदा हूंदा, यानी इलाज ॾब वारो न कराईंदा हूंदा, त इहे शख़्स बग़ैर हिसाब किताब जे जन्नत में दाख़िल थींदा। इहा ख़ुशख़बरी अगरि को दम जो कंहिं खां मुतालबो नथो करे ऐं न कोई चाहे तो मूं ते के दम करे, पंहिंजो पाण ते दम थो करे या ॿिए कंहिंखे मुतालबो नथो करे, त इन सूरत में पंहिंजो पाण ते त करे थो लेकिन मुतालबो नथो करे ऐं नथो चाहे त मूं ते केरु दम करे, त अहिड़नि शख़्सनि लाइ ख़ुशख़बरी बि आहे जन्नत जी, पर दम शरई जाइज़ आहे। अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि कयो आहे ऐं करण में को हर्ज कोन्हे को। शरई दम जेको क़ुर ऐं हदीस जी रोशनी में हुजे, बक़ाया दम सभु जाइज़ कोन्हनि, हरामनि, ऐं मुहबत लाइ तावीज़ हुजनि या नफ़रत लाइ तावीज़ हुजनि या तकलीफ़ हटाइण लाइ तावीज़ हुजनि, हर क़िस्म जा तावीज़ जेके आहिनि से हराम आहिनि। हे शरीय मोहम्मदी मुस्तफ़ा सलाम जेका आहे उनजे ख़िलाफ़ आहिनि, ऐं जेके माण्हू लिखनि था उनखे पंहिंजे आख़िरत जी फ़िक्र करणु खपे, ऐं जेके माण्हू लिखाइनि था उन्हनि खे पंहिंजे आख़िरत जी फ़िक्र करणु खपे, छो जो दुनिया जी ज़िंदगी चंद ॾींहंनि जी आहे, सा ख़तमु थी वेंदी, माल हिते रहिजी वेंदो, मिल्कियत हिते रहिजी वेंदी, दौलत हिते रहिजी वेंदी, जाइदाद सभु कुझु हिते रहिजी वेंदो, दुनिया जो चंद ख़ुशियूं मिली वेंदियूं, घर कंहिं मौलवी जो सुठो ठही वेंदो, पंज तावीज़ लिखी ॾेई, 500 रुपया मिली वियुसि, 1000 रुपया मिली वियुसि, हिकिड़े ॾींहं जी हुनजी रोज़ी थी वई, अहिड़ा 20-50,000 लख 2-3 लख या करोड़ जमा करे उन पंहिंजो बंगलो त ठाराए छॾींदो, लेकिन उन मौलवी खे बि सोचणु खपे त मूं पंहिंजी आख़िरत ख़राबु करे छॾी, उन पीर साहिब खे बि सोचणु खपे त मूं आख़िरत पंहिंजी ख़राबु करे छॾी, उन मुर्शिद साहिब खे बि सोचणु खपे त मूं पंहिंजी आख़िरत ख़राबु करे छॾी, ऐं जंहिं उन्हनि खां अहिड़े क़िस्म जा दम कराया उनखे बि सोचणु खपे त मूं पंहिंजी दुनिया जी थोरी ज़िंदगी लाइ आख़िरत ख़राबु करे छॾी। अलाह ताला दुआ आहे त अलाह ताला अमल जी तौफ़ीक़